आखिरी ॾहे में वॾी मेहनत करनी आहे। अम्मा आशा थी फरमाए आखिरी ॾहे में नबी साईं बिस्तरो खणी वञी मस्जिद जे कुंड में खीमो हणी वेही रहंदा। एतकाफ़ में वेहंदा। एतकाफ़ में असां वटि हिकिड़ो छोकिरा वेहंदा कोन, वेहंदा त वरी पोइ छा चवंदा, ओ इहो छोरो वेहे त पोइ मां बि वेहां, पोइ तो इन लाइ पियो वेहे छा। आखिरी ॾहे में नेकी जाम। असां वरी आखिरी ॾहो थींदो न, राति जो बि शहदादपुर जी बाज़ार खुली पई आहे, ईद जी ख़रीदारी पई हले। आखिरी ॾहो थींदो न, ॻाइणनि जा गाना ई नवां अची वेंदा। ईद ते ईद आई पिरी पर तूं कोन आए। हाणे हिकिड़ो नओं गानो पे मां ॿुधो, जे अहिड़ो को दर्ज़ी हुजे मुंहिंजे दिलि जा वाल सिबे। ॿिए वरी ॻाइण ईद ते छा जो, असां दिलि खपाए छॾी आहे पिणे ठाही छाजे, दिलि अलाह जी मिल्कियत आहे, बसि कर जट। अच्छा दिलि खपाए छॾी, पोइ हले पेट्रोल ते पियो। आखिरी ॾहो रमज़ान जो जन्नत कमाइण जो महल ॾहो आहे। असां वारा वरी दर्ज़ी त अहिड़ा आहिनि, अलाह हयाती ॾियनि। मां जहिड़ो मुलो ॿियो न माप ई न वठंदसि। 2 दर्जन मुंहिंजो जुबो फिटाए छॾियो आहे, कनात जहिड़ो जुबो। हिकु दफ़ो मुंहिंजे जुबे में कुतो अची फाथो, मां कुते मां फाथुमि, कुतो मूं मां फाथो, हाणे जुबे मां वञे काॾे कुतो। मां जहिड़ो मुलो वियो न दर्जन ॾे माप ई न वठंदसि। हा बाक़ी को सिंधड़ी अंब आयो त पोइ पुछंदा अगठु किथे ॿधंदो आहे, जाते भी अगठ ॿुधे तुंहिंजो अगठ में कमु कहिड़ो। कैच जी माप थो वठे या तुन जी माप। बस कर दर्जी त बेल जान ठोकिया। हा उनजी वरी सॼे जिस्म जी माप वठंदा, पेट जी, जंघुनि जी, नंबर प्लेट जी। फिटिंग में था कपिड़ा ठाने, फिटिंग। खबरदार आखिरी ॾहो जन नबी से फरमायो रमज़ान में 4 कम घणा कजो। सुभान अल्लाह जो द हदीस पढ़ा मज़ो ई नथा कयो राजा। मदीने वारे जा आशिक़ भैया थबलत करे जाओ भैया दवाइया दबा गफूर कसम दी काडो आंदा पे। हां दिखल का काडो आई पुलिस मोकली है। ऐ छा तखल का बिरोही यारी जा भला थव। अल्लाह बिरोहन जो संगत में 100 में हूँ कोई कुछ भी न चवंदा। बाक़ी झेड़ो की त चाहे जे कोप ते बि 13 खून कंदा। कावड़ जो शरीयत में इलाज आहे। बिरोही पीछे कावड़ आई न वेही रहो, वेठे आई आहे सुम्ही पओ, अञा नथी छॾे पाणी पियो, अञा नथी छॾे ठोके तड़ू कर छो त कावड़ आहे बाह जो लॻे त बिरोही पेट्रोल हणंदा आहियो छा कंदा। अड़े नड़ो दिलो की बि कावड़ अचे न बंदूक में हथ न विझो। हे वरी चांहि जे कोप ते कावड़ नबी से फरमायो रोजे में भी झेड़ा न कजो। रोजे में तंग करे न उनके चइजो इन सां मन मांखे रोज़ आहे मुंहिंजी जान छॾ। असां वटि रोज़ आए तन के 10 खां पोइ लठा थींदा। रोज़ आए तन के कुकुड़ आयो तब हणो, कुतो आयो तब हण, मेंह आई तब हण, मुलो आयो तब हण, माई आई तब हण। अब छा आहे रोज़ो रखियो अथई, रोज़ो रखियो अथई लठ खयूं त बिरोहन खे कुटींदो तुंहिंजे पीउ जी बाचा। रोज़े जी माना है बर्दाश्त, जे उन बर्दाश्त, जे बुख बर्दाश्त।
हरू भरू कावड़ न कयो। हाँ कावड़ ते हिकिड़ो टोटको थो ॿुधाए। हिकिड़े हमरा जूं 4 शादियूं घणियूं यको मदरसो ई पंहिंजो वो वञे पियो हर ते चइनि सालनि खे चई मां वञा थो हर ते मुंहिंजे मानी मोकिलियो ईअं न त मरां बुख। हिन वञी हर ॿधो माइन पोयां झेड़े जो हर ॿधो। मायूं झेड़े कान मुड़ियो भले 2 भेनर हुजनि न हिकु घर त बि रोज़ झेड़े। ऐं ज़ाल मुड़ुस मां कमु कढंदी अथव रोई। अलाह जो वज़ीफ़ो थो ॾसां ज़ाल रोए न तव्हां टहक ॾींदा कयो ओचितो रामभट विझनि। मैं तेरे घर जो सुख कोनी ॾिठा पिणे ॾे त साईं हिंदोरनि में लुॾंदी हीअं ओॾे बि त लाबारा पे खे बसि कर चिबरी। हे ॾिसो मां ॿाहूं थो ॿधां माइन सां न विढ़ंदा कयो। माइन जा वॾा हक़ अथव ख़ुदा जो कसम। ज़ालुनि जा एॾा हक़ अथव जे मां लाउड ते ॿुधायां न सुभाणे बिरो ई मानी पाण पचाईंदो। अल्लाह असांजो मायूं जंहिंमहिल राति जो रमज़ान में उथनि थियूं न सहरी तयारु थियूं कनि त मतिलबु मलाइक घरनि जे छितियुनि ते वेही छा था चवनि ओ अम्मा ओ भेण ओ न्याणी मुबारक अथई जो अलाह जे महिमाननि जी मानी तयारु पई करे। 4 बजे खां वीचारियूं उथनि 3 बजे खां मानियूं तयारु कनि रोज़ाइतनि खे रोज़ा रखाइनि पाण पचाड़ीअ खां वरी ॾींहं जो गर्मीअ में 4 बजे खां अफ़्तारीअ जी तयारी वरी मानी पचाए पहिरियों मस्जिद में मोकिलनि अल्लाह जे नाले। हे ॾिसो मां ॿाहूं थो ॿधां ज़ालुनि सां न विढ़ंदा कयो। असांजूं मायूं मज़लूम आहिनि वीचारियूं। कुर्बानी केॾी आहे माउ छॾियईं पीउ छॾियईं भाइर छॾियईं भेनर छॾियईं जंहिं घर ॼाई उहो घर छॾियईं जंहिं घर जे अङण ते 20 साल रांदियूं कयईं सभु कुझु छॾे तुंहिंजे पोइ आई आहे उन वीचारीअ सां विढ़े थो। अहिड़ो मुड़ुसु माण्हू आहे न कंहिं बरूण जे संजराणीअ सां त हथ नासूं अची रही। पोइ हमरा वञे पियो हर ते 4 सालनि खे जे मां वञा थो हर ते मुंहिंजे मानी मोकिलियो। हिन वञी हर ॿधो माइन पोयां झेड़े जो हर ॿधो। 5 थी विया मानी न मोकिलियो। अहिड़ी बुख लॻसि जहिड़ी अॼु मूंखे लॻी आहे। गफ़ूर इहो बि न पुछो त कुझु खाधो अथई या न हलो पुठ। अल्लाह हाय एॾी कावड़ आयसि ढगा अॻियां पाण पोयां फूकियो अचे थो दर ते कोडर पई गन में अटकी किरी पियो रहंदो कावड़ वधी। हाणे हिकु बुख ॿियो धकु कपिड़ा छंडे हिकिड़े खे चए थो मानी छो न मोकिली चई हुन छो न मोकिली चई हलो तोखे तलाक। ॿिए खे चई तोखे तलाक। 3 खे चई तोखे तलाक। 4 खे चई निकिर घर मां तोखे तलाक। त पाड़े जे मां इहा भित तां कंधु मथे करे अदा ख़ैर घुर घर थो ख़ाली करे चई बसि कर त तोखे बि न तलाक ॾियां। तलाक दे जोड़े जे पाड़े वारीअ खे मोड़ो कावड़। हुज़ूर तो फरमाए रमज़ान में 4 कम घणा कजो। घणा बाबा सभई ॻाल्हायो घणा घणा 4 रमज़ान में 4 कम घणा कजो। कहिड़ा ॿुधजा। हिकु ला इलाहा इल्लल्लाह जाम पढ़जो। हिकु ॿियो अस्तगफिरुल्लाह जाम पढ़जो। अस्तगफिरुल्लाह। मुंहिंजो मौला अली मस्जिद जे दर ते वेठो 5 ॼणा आया। घणा 5